लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवा जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूसा गड आहिनि। अॼु ॿ सान्यावंद, ॿ सियासी कारकुन, ॿ अमानुल्लाह, हिकिड़ो वकील, हिकिड़ो डॉक्टर, हिकिड़ो अमानुल्लाह शेख साहब, हिकिड़ो मीर अमानुल्लाह टालपुर साहब। ही ॿई लॻभॻि उमिरि जे हिक ई पेटे सां ऐं हिकिड़ो उत्तर सिंध सां ऐं ॿियो लाड़ जे पासे जो ऐं ॿई सिंधी ऐं ॿिन्ही सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि में पंहिंजो वक़्तु ॾिनो, पंहिंजी ज़िंदगी ॾिनी ऐं हुननि खे साञा आहे हिन समूरे मामले जी। पर असां चाहियूं था त अञा साञा हासिलु कयूं ऐं हिननि खां कई ॻाल्हियूं पुछूं त ही अॼु जे हिन सॼी सिंध खे, हिन सॼे पाकिस्तान खे कीअं ॾिसनि था, कीअं सम्झनि था। सो असांजा हिननि ॿिन्ही महिमाननि लाइ असां सिर्फ़ु थोरो ई मञी सघूं था त हुननि वक़्तु कढी असांखे टाइम ॾिनो ऐं हिन में हिकु जहिड़ा ई सिर्फ़ु नालनि जी आहे ऐं ॿई हूअं पाण में दिलि घुरिया दोस्त बि आहिनि, पर ॿिन्ही जो नुक़्ते नज़र मुख़्तलिफ़ बि थी सघे थो, साॻियो बि थी सघे थो ऐं इन मां शायदि सिंध खे का लीड मिली वञे हिननि जे ॻाल्हियुनि मां, या उन्हनि ॻाल्हियुनि में का वधीक ॿिया के पासा नज़र अचनि। इन सभु कुझु लाइ ही अॼु असां सिट्रा कयो आहे ऐं असीं चाहींदासीं त सिंध में मुख़्तलिफ़ जेके बि पॉलिटिकल वर्कर आहिनि, सान्यावंद आहिनि, मुसनिफ़ आहिनि, लेखक आहिनि, अदीब आहिनि, फ़िलासफ़ी ॼाणनि था सियासत जी, समाज जी, उन्हनि सभिनी खां पुछिजे त आख़िर छा आहे। जनाब अमानुल्लाह शेख साहब, जनाब मीर अमानुल्लाह टालपुर साहब, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। मूंखे ही सभु कुझु शुरू कंदे आकाश अंसारी जो हिकिड़ो शेर जो हिकिड़ो बंदि यादि थो अचे त अहिड़ी माठ जिते माठ खे बि माठ जो आवाज़ु अचे। पोइ सिंध में इहा माठ छाजी आहे अमानुल्लाह शेख साहब? डॉक्टर साहब महिरबानी। हिकिड़ी माठ हूंदी आहे त क़ौमुनि जा ज़वाल थींदा आहिनि, उहे क़ौमूं जेके आहिनि फ़ना थी वेंदियूं। ॿी माठ हूंदी आहे कंहिं तूफ़ान जे अचण जी पेशवेमो हूंदो आहे। ऐं मां सम्झां थो त सिंधी क़ौम सकरात जे दौर मां कोन थी गुज़रे जो असां मायूस थियूं। ऐं जेका हीअ माठ आहे, इहा माठ कंहिं न कंहिं शइ जे आमद जो आहे। ॿियो हिकिड़ो वॾो ख़्यालु पैदा थियो आहे सियासत में, समाज में। ऐं तव्हांजा जेके सियासी पार्टियूं आहिनि, जेके बि मुल्कगीर या सूबाई मसइलनि ते, इहे ख़ुदि स्टेगनेंसी जो शिकार आहिनि। इहे इन खां वधीक सोचनि नथा। मुनी सदीअ में पाकिस्तान में हिकिड़ो पॉलिटिकल इलिट क्लास पैदा थियो आहे। उनखे तव्हां इडियट चओ या इलिट, मां थोरो मुहतात रहंदो आहियां, वकील आहियां, त उनखे इलिट क्लास त चई था सघिजो। उहो कंहिं न कंहिं हवाले सां हिन मुल्क ते हुक्मरानी कंदो रहियो आहे। हाणे जेका हिन सूरत हाल में वेठा आहियूं, जॾहिं सम्झूं था त मुल्क जा सियासी इक़्तिसादी मसइला हल करणु इन्हनि जे वस मां ई ॻाल्हि ॿाहिरि निकिरी वई आहे। जेके माण्हू पंहिंजे गुज़र सफ़र लाइ कॾहिं सऊदी अरेबिया खे चवनि, कॾहिं UAE खे चवनि, कॾहिं अक्सनी जेको आहे सो IMF, इहो जा ॻाल्हि इन्हनि खां चढ़ी वई आहे। ऐं मुंहिंजी हिकिड़ी सियासी वर्कर जी कैलकुलेशन आहे त दे नॉट मोर लॉन्ग देन डिसंबर। अच्छा, त इहो जेको हाल पैदा थियो आहे, उन में असां ते फ़र्ज़ु आयद थो थिए त जेके असीं पॉलिटिकल वर्कर आहियूं ऐं अंधो मंधो लिखी पढ़ी ॼाणूं था, से इन ख़ाल खे पुर करण जे लाइ पंहिंजी पेशरफ़्त वठूं। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि आहे त इहो हाल पैदा छो थियो आहे, इन सां ई लाॻापियल सुवालु आहे। उहो इन जे करे त 1999 खां पोइ जॾहिं हिकिड़ो वॾो भूचाल आयो, जॾहिं ईअं सम्झो त अमेरिका जेको आहे हिन मुल्क में हाणे सॼी दुनिया में सुपर पावर बणिजी आहे। असांजे लेफ्ट जे दोस्तनि जा मूं हुन वटि हवाला पढ़िया त उन्हनि चयो त अमेरिका सुपर पावर आहे, एग्री। पर उन ख़्यालु पैदा थियण खां पोइ असांजे हिते जेके पॉलिटिकल दानिश्वर आहे, मां कंहिंजो नालो नथो खणां पियो, उन्हनि कॾहिं हिन संजीदगीअ सां सोचियो त इहो 89 खां पोइ जेको बहरान आयो आहे, इन खे कीअं हल कजे। के वञी जेके आहिनि सूफ़ी थिया, अल्फियूं पाए, किन जेको आहे सो वञी मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां पनाह वरिती। ऐं उन जे करे डॉक्टर साहब ॿियो असरु थियो त जेके सियासी पार्टियूं हुयूं, उहे बि शिकस्त रिएक्स जो शिकार थियूं। हीअ जेको तव्हां आइडियोलॉजी जो लफ़्ज़ था चओ न, आइडियोलॉजी
शिकस्त रेक्स जो शिकार तॾहिं थींदी आहे जॾहिं आइडियोलॉजी जो तव्हां रिव्यू नथा कयो, जॾहिं तव्हां रिविजन नथा कयो पिया। असांजे इन लीडरनि इहो वॾे में वॾो जेको ज़ुल्म कयो उहो इहो त रिव्यू करण जे बजाए हुननि जेको आहे वञी पनाह वरिती आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि। हिन वक़्तु जॾहिं असां हिते वेठा आहियूं त असां वटि पॉलिटिकल गैप जेको आहे पूरी जनरेशन जो आहे। मसइलो मां पहिरीं जनरेशन जो पॉलिटिकल वर्कर आहियां, तव्हां डॉक्टर साहिबु ॿी पॉलिटिकल, तव्हां खां पोइ जेका जनरेशन आहे उहा जेका आहे सा इन जो कंफ्यूजन जो शिकार आहे। छो त हिकिड़ो दुनिया में जेको नओं तूफ़ान आयो उन में चयो त हाणे सभई शयूं बरक़तूं जेके आहिनि साइंस ऐं टेक्नोलॉजी में अजाए सुजाए सियासत जेका आहे सा या त वॾनि माण्हुनि जो खेल आहे या सियासत ख़तमु थी चुकी आहे। इन मसइले जे हवाले सां हिते जेको आहे उहो बहरान पैदा थियो। मीर साहब अवां छा था सम्झो त जीअं अमानुल्लाह शेख साहब चयो त जेको नओं नस्ल आहे उहो उन नमूने उन में पॉलिटिक्स जे बारे में उहा साञा कान्हे, या जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि मरकज़ी या सूबाई, सिधी ॻाल्हि कयूं सिंधी कॉम्प्रेस पार्टियूं या वफ़ाक़ी पार्टियूं, उहे सभु जो सभु कंहिं न कंहिं पनाहगाह में लिकल आहिनि या माठ आहिनि। त इहो सभु कुझु तव्हांखे ईअं ई नज़र थो अचे? बुनियादी तरह असुल ॾिसो न, यूरोप में या जिते किथे जिते प्रोसेस जेका आहे इंटरप्टेड हली आहे त शयुनि पाण खे दुरुस्त कयो आहे, आहिस्ते आहिस्ते दुरुस्त कयो। असां वटि उहो दुरुस्ती जो अमल थियो ई कोन्हे। नंबर ॿियो आहे त असां वटि जेका अॻे जेका जनरेशन हुई उहा जंहिं असांखे प्रीच कयो, वरी असां वरी जेको आहे असां जेका हाणे जेका जनरेशन इन जे विच में हिकिड़ो कम्युनिकेशन गैप थी वियो आहे, मेंटल गैप आहे। अॼुकल्ह जो माण्हू जेको आहे उहो वधीक जेको आहे सोसाइटी जा जेके कंपल्शन आहिनि, ख़ासि तौरु इकनॉमिक कंपल्शन आहिनि या जॉब इनसिक्योरिटीज़ आहिनि, इहे सभु शयूं हुनजे मथे ते हावी आहिनि। उहे पुराणियूं थ्यूरियूं आहिनि उहो ॿुधणु कोन थो चाहे। ॿियो आसपास वॾा नज़रिया फेल थी हलिया, ख़ासि तौरु लेफ्ट जो हिकिड़ो रोमांस हो हुन ज़माने में, ऐं माण्हुनि खे हो त भई किथां को सिज उभरंदो, उहो बि जेको फेल्यूअर थियो ॿिन्ही पासे थियो। वरी कैपिटल सोसाइटी आहे कंहिं न कंहिं हवाले सां, या इकनॉमिक इंजन आहे उन जे हवाले सां चाइना जूं पॉलिसीज़ चेंज थियूं, ख़ुदि रेशन्स पॉलिसियूं चेंज थियूं। त इन सॼे विच में असांजो जेको सियासी कैडर हो जेको माण्हुनि जी नुमाइंदगी करे उहो पैदा ई थियणु न ॾिनो वियो माना, या जेको हो उनखे डिस्करेज कयो वियो माना, या उन्हनि खे एतिरा हिंड्रेंसिस पैदा कया विया। त हिन वक़्तु सूरत हाल ओवरऑल सिंध जी जेका आहे छो त सेकेंड लार्जेस्ट प्रोविंस ऐं रिसोर्स प्रोविंस आहे, ऐं उन में वरी कुझु थोरो जेका हिकिड़ी माना एथनिक जेका डेमोग्राफी आहे उहा बिल्कुलु चेंज आहे कंपेरेटिव टू जेके अदर प्रोविंसिस आहिनि। ॿियो हिकिड़ो साॻियो इहो बि त असांजी कैपिटल कराची आहे, ऐं कैपिटल फार अवे वाहिद कैपिटल आहे हिकु प्रोविंशियल जंहिंजे आसपास का एॾी वॾी आबादी कान हुई हिस्टोरिकली, ऐं हिकिड़ो वॾो डिस्टेंस हो विच में काछो हो, ऐं हिकिड़ी कराची हिकिड़ी आइसोलेटेड प्लेस हुई। हाणे उहा आहे जनरेशन अचे पई, हाणे उहा जनरेशन जेका अचे पई उहा डेवलप थी आहे 95 खां पोइ। हाणे उहा जेका जनरेशन उन्हनि जा चैलेंजिस अलॻि आहिनि, अर्बनाइज़ेशन थी आहे, असांजो माण्हू माइग्रेट थी आयो आहे। उहे शहर जेके अॻे तमामु नंढड़ा शहर हुआ या ईअं सम्झो वेंदो त उते लोकल माण्हू जी पॉपुलेशन स्ट्रेंथ कोन्हे। मिसाल तौरु हैदराबाद सेकेंड लार्जेस्ट हुई, पर इवन देन उन 60s जा ज़माने में उते बि माण्हू फील कंदो हुओ त शायदि सिंधी माण्हू जो एतिरो को वॾो इन्फ्लुएंस न आहे इंडिजिनस जे माण्हुनि जो। पर हाणे तव्हां ॾिसो त उहे सभु शहर जेके आहिनि उनजी रिफ्लेक्शन जेका आहे मक़ामी थी वई हली आहे। इवन देन कराची में वरी माइग्रेशन थी डॉर्मेंट आहे। उहो छा कंट्रोल सिस्टम आहे, रियासत प्रेसिडेंस ठाहींदी आहे। मिसाल सिंगापुर आज़ादु थियो 59 में, त दुनिया जो जेका उन रैंकिंग हुई बदहाली ऐं करप्शन जी उन में नंबर 1 ते हो, ऐं पोइ वरी उते जेका मतिलबु PAP पार्टी आई लियू जी क़यादत में, त उन्हनि प्रेसिडेंस हिकिड़ा सेट कया, ऐं पोइ वरी उहो सिंगापुर वरी वर्ल्ड जो वन ऑफ द ऑनेस्ट रियासत प्रेसिडेंस ठाहींदी, उहे ई तव्हांखे घस जोड़ींदी। पर हिते जिते हर घस ते बंदिश हुजे, ताज़ो तव्हां ॾिसो हींअर बलूचिस्तान जी सूरत आहे, अख्तर मेंगल जी माना जेको हींअर इस्तीफ़ा जो मामिलो थियो आहे, या इवन देन बलूचिस्तान में जे हालात KPK जे हालात मतिलबु प्रिविलेज सूबो जेको असीं सम्झंदासीं पंजाब ख़ुदि उते जा जेके हालात आहिनि उहे सभु सम्झनि पिया त का रस्ता रोक आहे माण्हुनि जी।
हाँ उन रस्ता रोक के वरी ख़ासि तौर आहे सेकेंड लार्जेस्ट प्रोविंस सिंध में ऐं सम्झां थो त उन्हनि खे माण्हुनि खे लीडरशिप खां जेन्युइन लीडरशिप खे उसरणु ॾिनो पियो उन खां माण्हुनि खे कटियो पियो आहे ऐं माण्हुनि जा जेका मसइला आहिनि उहा असांजी जेका हिन वक़्तु पॉलिटिकल जेका बि क़यादत आहे उहा उनखे सम्झी न सघी आहे उनखे एनालाइज़ करणु खपे रीस्टडी करणु खपे ऐं उन मां जा वरी हिन वक़्तु जी मौजूदी हालतुनि में जेके आहिनि नवां घस जोड़णा पवंदा मिसाल तौरु असां वटि हिते अॼु टूल प्लाज़ा खां कराची खां पोइ शायदि ॿी का पॉलिटिक्स थिए थी ऐं टूल प्लाज़ा खां वरी हेॾां का ॿी पॉलिटिक्स आहे हाणे इहो जेको विच में हिकिड़ो बफ़र आहे जेको सिंध जी माना सियासी नफ़्सियात ते हिकिड़ो वॾो दॿा आहे ऐं उन्हनि जा माना ख़ुदि असांजे नसुल आहे जेका नौजवान आहे उहा बि मुंधल आहे त भई असांजो जेको मेन अर्बनाइज़ सेंटर आहे उहो असांजे हथ वस कोन्हे ऐं माण्हू बि अची वियो आहे माण्हू बि जाम आहे इन्फिल्ट्रेट थियो दो का रियासत उनखे मदद न कई आहे पर उहे जेका सफोकेशन्स हुआ इकनॉमिक सफोकेशन्स हुआ मुआशरती सफोकेशन आहे उन्हनि माण्हुनि खे कंपेल कयो त कराची शिफ्ट थी अचनि ऐं कराची में उहे हींअर एग्ज़िस्ट कनि था हाणे ज़रूरत आहे त कराची जी ओल्ड सिंधी ऐं जेके हींअर माइग्रेट थी अर्बनाइज़ेशन थी आहे लोकल माण्हुनि जी इन्हनि जे विच में त अञा मेंटल इक्वेशन जेका डेवलप थिए छो जेसिताईं मिडिल क्लास रूल न ईंदो अॻिते तेसिताईं को पॉलिटिकल गैस न जुड़ंदो फ्यूडल अमरलाल साहब मिडिल क्लास रूल कीअं ईंदो आहे मिडिल क्लास जा रूल ईंदा आहिनि सिविल सोसाइटी मां वठी सिविल सोसाइटी पाकिस्तान में सिविल सोसाइटी वॾे में वॾो शहर कराची आहे पाकिस्तान ठहण खां अॻु में जेका असांजी सिविल सोसाइटी थी उहा सॼी अप्रूव थी वई उनखां पोइ जेको गैप पैदा थियो आहे उन गैप खे भरण लाइ हाणे असां 25 सालनि खां हिते आया आहियूं न त हिन कराची ते उन्हनि जी हुकुमरानी जेके हिन सिंध खे सम्झण लाइ तयारु हूंदा हुआ कराची खे कराची चई जेको आहे माण्हुनि जी मज़ाक उॾाईंदा हुआ पर इहो आहे त असां वॾी प्रोग्रेस इहा कई आहे त असां कराची खे ओन करणु शुरू कयो आहे सिविल सोसाइटी मिडिल क्लास पैदा कंदी आहे तव्हांजी ॿारहाड़ी न कंदी आहे अर्बन सोसाइटी जंहिंखे चओ उहा अर्बन सोसाइटी असांजी डेवलप कई थिए हिकिड़ो जंप आयो आहे तारीख़ में कहिड़ो जंप आयो आहे बलूचिस्तान में आयो आहे बलूचिस्तान में डॉक्टर माहिरनि या इहे जेके केरु आहिनि इहे लोअर मिडिल क्लास जा माण्हू इहो हिकिड़ो जंप आयो आहे ऐं उहे केरु आहिनि पढ़ियल गढ़ियल MBA BBA वग़ैरह वग़ैरह उन्हनि जेकॾहिं हू मथे जेके वेठा आहिनि सो ख़ैर बख़्श मरीअ जे दौर जा ऐं नवाब पंहिंजो हुनजे शेरू मरीअ जे दौर जा उहे न आहिनि उहे बि सभई पढ़ियल गढ़ियल आहिनि उहे बि सभई इहो शोर था रखनि त उते मिडिल क्लास हिकिड़ी नई शिकिल में उभरे थो पियो असांजो मसइलो छा आहे त हिते मिडिल क्लास इन लाइ नथो सस्टेन करे त हिकिड़ो मिडिल क्लास खे या असां जेके तव्हां पढ़ियल गढ़ियल माण्हू आहियूं असांखे सियासत खां वधीक पंहिंजे इनफ़रादी मफ़ादनि सां असां चिंबड़िया पिया आहियूं न पोइ सिविल सोसाइटी छा कयो सिविल सोसाइटी पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन कंदी न कंदी न छो नथी करे मां उन ते थो अचां न मां थो चवां त असांजो मसइलो इहो आहे त जेका सिविल सोसाइटी आहे उन में जेका इनफ़रादियत परस्ती आहे त मुंहिंजी पुॼाए पीर ॿियनि जी पटिजांइ पार इहा फिनामिना सिंध में उभरी आहे इहा फिनामिना किथे बि कोन्हे को इवन पंजाब में बि कान्हे का KPK में बि कान्हे का हिते जेको आहे असीं सैंडविच आहियूं छा में ज़रई समाज ऐं अराइज़िंग सिविल सोसाइटी में पोइ असां कॾहिं जेको आहे सो उन मूड में था अचूं त पोइ था चऊं त भिट जा भिटाई भिट ते वसई इन खां अॻिते वधूं ई कोन था पिया इहो असांजी वॾी ट्रेजेडी आहे जेकॾहिं आहे त सॼो इलाजु फलाणे फ़िल्सफ़े में आहे फलाणे फ़िक्र में आहे उनखे असां रिव्यू करण लाइ तयारु न आहियूं असां जेकॾहिं असांजे कंहिं लीडरनि रहबरनि जेकॾहिं को फ़िल्सफ़ो फ़िक्र ॾिनो उन जे नाले सां मनसूब थियो त अञा हले पियो हीउ दौरु उहो न आहे डॉक्टर उहो दौरु गुज़ारे आयासीं 20वीं सदीअ में असां 21वीं सदीअ में दाख़िल थिया आहियूं जिते बेटिन रसले चवण जे मुताबिक़ त साइंस ऐं टेक्नोलॉजी वाक़ई जेके दुनिया खे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि पर इंसान ज़ात जे लाइ जेको छुटकारो आहे उहो किथे आहे दैट इज़ द क्वेश्चन उहो असां सां बि लागू थो थिए पियो ऐं मां तव्हांखे हिकिड़ी जेको तव्हां बार बार मिडिल क्लास था पुछो न मिडिल क्लास ईंदड़ 2-3 सालनि में सिंध में पैदा थी वेंदी सिर्फ़ु असांखे जेके असां
हाणे ओल्ड एज जेको आहे कंसेशन वारा सियासी माण्हू आहिनि उन्हनि खे थोरी हिमत करणु खपे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो तव्हां ॿई, नौजवान पॉलिटिक्स करे कोन थो। असांजो जनरेशन वारो हिसाबु जेको आहे उहो सम्झो त ट्रांज़िट लाउंज में वेठो आहे, कंहिं पार्टी जे इंतज़ार में, कंहिं इनकलाब जे इंतज़ार में, कंहिं सानीअ जे इंतज़ार में वेठो आहे ट्रांज़िट लाउंज में, करे उहो बि कुझु कोन थो। जीअं एयरपोर्ट ते मुसाफ़िर हूंदा आहिनि न ट्रांज़िट लाउंज में, उहे कंदा कुझु न आहिनि, मुसाफ़िर जहाज़ अचे चढ़ंदा, जहाज़ न अचे एयरपोर्ट त इंतज़ार, बाबा जहाज़ में टेक्निकल मसइलो त कलाकु लेट थी वियो, वरी 2 कलाक लेट थी वियो, वरी 3 कलाक लेट थी वियो। हीउ जेको नई जनरेशन खे पॉलिटिक्स सां शौक़ु कोन्हे, ठीकु आहे, जेके असां आहियूं उहे वेठा आहियूं ट्रांज़िट लाउंज में। जेके पॉलिटिकल ग्रुप हुआ उहे सभु वेड़िजी सेड़िजी घर वेही रहिया, मां ॿियो इल्ज़ाम नथो हणां। जेके वॾियूं मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टियूं उन्हनि पंहिंजो हिसाबु ठाहे छॾियो त हीअ ॾींदव हीअ वठंदव, असां तव्हांजी हिन में मदद कंदासीं, तव्हां असांखे हीअ हुकूमत ॾींदव, असांखे हीअ हुकूमत ॾींदव, सूबाई ॾींदव, मर्कज़ी ॾींदव, इन्हनि में हिननि पाण में ॻाल्हायो। उहे 3 पार्टियूं, उहे ग्रुप, उहो नओं क्लास, नई जनरेशन, उहे सभु जो सभु उन्हनि जो माहासिल त पॉलिटिक्स मुखालिफ़ आहे न। इहो पॉलिटिक्स जे हामी कीअं थींदो मीर अमान लाल टालपुर साहिबु? सर पॉलिटिक्स हिकिड़ो मीडियम आहे जंहिंजे थ्रू पब्लिक आहे उहा पंहिंजा ग्रीवेंसिस हल कराए थी पंहिंजी रिप्रेज़ेंटेशन जे थ्रू रियासत खां। हाणे इहो मसइला वधंदा वञनि, माण्हू परेशान आहिनि, को वे आउट कोन्हे, पर वरी बि त इहा शइ निकिरणी त पॉलिटिक्स खां ई आहे, माना ईंदी वरी ॿोॾां। हाणे असां वटि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं हूंदो आहे जेका हाणे पुराणो जेको सिस्टम आहे उहो असांजो उन खणी हलंदो, उहा ई लीडरशिप हूंदी, ईअं कोन्ह थींदो। लीडरशिप पैदा थी पवंदी आहे, मिसाल मामा कदीर निकितो, न त बलूचिस्तान जी पॉलिटिक्स हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ी ॿिटी धुबिण में ॿधल हुई, मतिलबु के ईअं सूडो नेशनलिस्ट हुआ, के वरी सरदार हुआ, कॾहिं हुन ते को तमग़ लॻो पिए रिप्रेज़ेंटेशन जो, ऐं विचां मामा कदीर निकितो ऐं उनखे इंस्पायर थी वियो त मार में थी, ऐं हिकिड़ो तव्हांखे फील पई थिए त हाणे वरी उहो पॉलिटिक्स जेका हिकिड़ी पुराणी हुई उहा चेंज थी वई। हाणे उते माना लोअर मिडल क्लास, पढ़ियल लिखियल क्लास उहो अॻुवाणी पियो करे सॼो उन सिस्टम जी, हिते बि थियणी आहे। ही कागनाग माना पॉलिटिक्स दुनिया जी या जेके इवोल्यूशन थिए थी पॉलिटिक्स जी, जिते तव्हांखे बंदि थियल आहियो तव्हां, रियासत तव्हांखे घस नथी ॾिए त उते कागनाग इफेक्ट थींदो आहे। माना केॾी महिल कोई छलांग लॻंदी आहे, वरी शयूं बीह रहंदियूं आहिनि, छो रुकावटूं आहिनि, वरी छलांग लॻंदी आहे, वरी शयूं बीह रहंदियूं आहिनि। त असां वटि हीअ शइ जेका गॾु पई थिए, जो माण्हू अचे पियो, उन जा मसइला एड्रेस कोन था थियनि, उनखे पंहिंजी फैमिली मेकिंग करणी आहे। हाल फ़िलहालु त इमीडिएट मसइलो त हुनजो बटर ऐं ब्रेड ऐं फैमिली मेकिंग जो आहे न, पर इहो जॾहिं हल करण थो वञे थो त वरी बि ॾिसे थो त मूंखे पॉलिटिक्स ई कमु ॾींदी। त हाणे हीअ जेका इन्फरादियत मां इज्तमाहियत में पॉलिटिक्स चेंज थिए, माना हींअर असां इन्फरादी जॾहिं पंहिंजे पेट जो था सोचो त इन्फरादियत आहिनि हुते, ठीकु आहे। इहा ऑटोमेटिकली जॾहिं मसइला सभु हमागीर बायोमास इफेक्ट थींदो ऐं हमागीरियत ठहंदी त उन मां हिकिड़ी का लीडरशिप डेवलप थियणी आहे, जेका आउं सम्झां थो त सवेल मां ॻाल्हि कई शेख साहिबु, उहा बि इहा ई हुई त असांजी हाणे जेका पॉलिटिक्स डेवलप थींदी उहा हाणे असांजी ट्रेडिशनल पॉलिटिक्स न हूंदी। शेख साहिबु हीअ जेका ॻाल्हि आहे मीर साहिबु कई आहे, मूंखे इहा इन ॻाल्हि जो, पर तव्हां बि ईअं ई सम्झो था त हाणे ट्रेडिशनल पॉलिटिक्स न थींदी न, ठीकु। हीअ जेको असां सॼी उमिरि ॿुधंदा आयासीं त सिंध सभ खां बाशऊर सूबो आहे, ऐं असां 3 नंबर ते KP ऐं 4थे नंबर ते बलूचिस्तान रखंदा हुआसीं। अॼु पहिरें ऐं ॿिएं ते उहे बीठा आहिनि, ऐं सिंध आहे ई कोन पॉलिटिक्स जे मैदान ते, त उहो शऊर सिंध जो, उहा साञाबंदी, उहो सभु काॾे वियो? उन में बि सबबु आहे।
हिकिड़ो त जेको सिंध जो पढ़ियल गढ़ियल क्लास जीअं वॾनि शहरनि में ईंदो हुयो त उनखे हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं असांजूं सिंधियुनि जूं ऑर्गेनाइज़ेशन बाबा नौकिरी करे पोइ सिंध जी ख़िदमत कंदासीं। जॾहिं उहे उहिदनि ते पहुता त उन खां सिंध विसरी वई, नौकिरियूं हुननि खे प्यारियूं थियूं। तंहिंजे करे जेको तव्हां मिडिल क्लास था चओ न क्रॉप अप थियो, उनखे ब्रेक लॻी वई। उन ब्रेक लॻण में इहे जेके सिंध में NGOs क़िस्म जूं ऑर्गेनाइज़ेशन हुबुल वतनी जे बुनियाद ते, सिंध जे बुनियाद ते ठहियूं, उन्हनि इन कल्चर खे सप्रेस कयो त नौकिरी कयो। नौकिरी करण मां उहो असांजो जेको मिडिल क्लास पॉलिटिक्स में एंटर थिया न, उनजी एंट्री बंदि थी वई। उन एंट्री बंदि थियण सां छा थियो त जेकी बाक़ी जेके पॉलिटिकल वर्कर बचिया हुआ, सो दश्ते सूस हिकिड़ो नावल मूं पढ़ियो हो, रणपट जो सफ़र। उन रणपट जे सफ़र में के विञाइजी विया, के वरी जेके नखिस्तान में बीही रहिया। उहा सिंध सां हिन वक़्तु सूरत हाल आहे। मां बार बार इन लाइ रिपीट थो कयां त असीं तव्हां जेके चओ था लाउंज में वेठा आहियूं न, त लाउंज में ॿीड़ियूं न छिकियूं, पर लाउंज में इहो कयूं त असां लाउंज में पंहिंजे पाण खे एक्टिव कीअं करे था सघूं, पंहिंजो रोल कीअं था प्ले। मां पंहिंजो रोल मुतयन करे छॾियो आहे त मूंखे हीउ कमु करिणो आहे, ॿियो वधीक न आहे करिणो। ऐं हीउ जेको जनरेशन गैप बार बार दोहिराइजे थो, उनजो सबबु लीडरशिप जो बहिरान बि न आहे। जीअं हिते चवंदा आहिनि त को टार्ज़न सामाजी पवंदो, को शेर मीर भरींदो। अच्छा, असांखे हिते असुली आहे इदारनि जो बहिरान न हुअण जे करे पर्सनलिटी कल्ट जेको आहे सो सियासी पार्टियुनि ते छाइणु आहे, ऐं उहो हुनजे मथां छाप कई वेठो आहे। पर जेकॾहिं उनखां अकाउंटेबिलिटी करण वारो हुजे न, त उहा थींदी आहे पार्टी, उहो थींदो आहे इदारो। हिते अञा ताईं तस्वुरु इहो आहे त ओचितो को मर्द मुजाहिद पैदा थींदो, तलवार खणी कमाल अतातुर्क वांगुरु या अफ़गानिस्तान जो अमान लाइ खान वांगुरु ईंदो। ईअं थियणो न आहे। 21वीं सदी तव्हांजे इदारा साज़ीअ जी सदी आहे, शख़्सियत ई न आहे। हिते तव्हां हिन जी अख़्तर मेंगल जी ॻाल्हि छो, मां अख़्तर जे बारे में डिफरेंट व्यू थो रखां, छाकाणि त आई एम पॉलिटिकल वर्कर। मां थो चवां त अख़्तर मेंगल खे वॾे में वॾो ग़लति कमु कयईं त इस्तीफ़ा ॾेई जहाज़ में निकितो हलियो। अॻ में बि हिननि इहे कम कया, पर बलूचिस्तान में कहिड़ी चेंज आई आहे। डॉक्टर, मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, तव्हांजा सरदार धोपिजी विया आहिनि, सरदार कंहिं कम जा न रहिया आहिनि। जॾहिं सिंध में ॿिनि शयुनि जी तव्हांखे ज़रूरत आहे, सीरियसली थो चवां पियो, पाण ई उहो मिडिल क्लास पैदा थींदो। सिंध में इदारा ठाहियो, जेसि ताईं हिते लैंड रिफॉर्म सीरियसली न ईंदा, तेसि ताईं हितां जान तव्हांजी छुटंदी कान। हाणे इहो चओ था, तव्हां था चओ त केरु ठाहींदा, त असां इनिशिएटिव वठूं। जेके ॻाल्हियुनि जा ॻई रहियूं, ॻाल्हियूं करे तव्हां वटां हितां उथी वरी वञी घर सुम्ही पवंदासीं, ईअं न थियणु खपे। जेकॾहिं असां ईअं था कयूं त पोइ हिते जेके ॻाल्हियूं करे वियासीं न, इहे बि जेके आहिनि बिट्रेल करण जे बराबरि आहिनि, माण्हुनि खे कंफ्यूज़ करण जे बराबरि आहिनि। इहे सभई शयूं ईअं थियणु खपनि। मां ॾाढो हिन मामले में पूरो उमेद आहियां। जेको मां सिंध जी तबियत विच में मुंहिंजी ख़राब हुई, पर उनखां पोइ मां टूर करे आयो आहियां। असांजो उहो पाचन जी आहे सबबु, पाचन जो सबबु कहिड़ो आहे, उन्हनि खे कन्विंस करिणो आहे। जीअं मीर साहब बि थो चए, असां ॿई हिन ते एग्री आहियूं त भाउ वे आउट त पॉलिटिक्स आहे। हाणे वे आउट पॉलिटिक्स आहे त तव्हां संभालींदव न। मूंसां हिकिड़ो नौजवान मिलणु आयो, मूं चयो ॾे ख़बर छा अथई। चई मूंखे ॻोठ में 500 एकड़ ज़मीन आहे, तोखे नौकिरी खपे। चई तव्हां ॿुधायो। मां इहा 500 एकड़ ज़मीन अथई न, अॻ में वञी ॻोठ में वेह, माण्हुनि जी ख़िदमत कर, माण्हुनि सां सूरनि में उन्हनि में भाङे भाईवार थी, तोखे पॉलिटिक्स में पाण स्पेस मिली वेंदो। दैट इज़ द पॉइंट। मीर साहब सर, बिल्कुलु रस्तो इहो ई आहे त कॾहिं कॾहिं शयूं चवंदा आहिनि न त ब्लेसिंग इन डिस्गाइज़। सिंध हींअर जेका आहे उहा इन दौर में हले पई ब्लेसिंग इन डिस्गाइज़। ॿाहिरि में जेको असांजो एग्रीकल्चर आहे उहो रिसीड थियो आहे, माना पाणी सां चुरांदनि जे करे ॾाढा आया। नई क्लास हिकिड़ी इलीट क्लास पैदा थी आहे। रवायती जेको वॾेरो उहो ख़तमु थी वियो आहे, हिकिड़ो नओं आयो आहे अशराफिया जेको वॾेरो आयो आहे, उहो हींअर डोमिनेट पियो करे। जंहिंजो उते सोसाइटी सां जेका पुराणो हिकिड़ो असांजो ट्रेडिशनल नाम्स हुआ, जेके वॾेरो चवंदासीं हुनजा ट्रेडिशन नाम, उहे ख़तमु थी विया। माना हाणे जेको नओं माण्हू आयो आहे उहो कारोबारी, हुननि जो को कुझु कोन्हे। इन जेका उते हालात पैदा कया आहिनि, उन मजबूर कयो आहे इकोनॉमिक प्रेशर, उते जो हालात
या उन जा जेके राइवलरीज़ आहिनि उन हिसाब सां उन जे करे माण्हू सपोर्ट कयो शहरनि में अचणु शुरू थियो। ॾिसो 95 खां अॻे सिंधी माण्हू शहरनि में कोन पिया आयो, उनखे उहा सहूलियत हुई। 95 खां पोइ अर्बनाइज़ेशन थी आहे। हाणे उहो नसुल जेको हींअर वेठो आहे मतिलबु जीअं सम्झो त पाण वेठा आहियूं हुते, असां उहे आहियूं जो असां अञा ताईं उतां आया आहियूं त असीं अधु हुते जायूं अधु हिते जायूं शहर अर्बन में। पर जेको हाणे जेका नसुल तव्हांजी असांजी जेका नसुल पैदा पई थिए उहो त प्योरली अर्बन आहे। जेकॾहिं उहो कराची में रहे थी त कराची जी ठहे, जेकॾहिं हैदराबाद में रहे थी त हैदराबाद जी आहे माना। त इहो शइ नंबर ॿियो आहे, दुनिया में तव्हां ॾिसो न हमेशह तब्दीलियूं तॾहिं ईंदियूं जॾहिं आस पास तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। असां वटि हींअर 2 वॾियूं तब्दीलियूं अचनि पियूं ग्लोबल ते। हिकिड़ो आहे कारपोरेट फिनोमेना। हाणे जीअं अमरला साईं ॻाल्हि कई शेख साहब त भई लैंड रिफॉर्म्स हुजनि, जागीरदारी ख़तमु, पर हीअ जेका नई कारपोरेट फार्मिंग जो जेको जागीरदार अचे पियो इहो त असांजे जागीरदार खां बि वॾो जिन आहे माना। जेको 48 लख एकड़ ज़मीन दुर्गुन खे चोलिस्तान में थी मिले, पाकिस्तान सॼे में बि मिले न वधी आहे। हा सही ॻाल्हि, 48 लख उहो चोलिस्तान में आहे। जेका स्टडी थी आहे त बाबा उहो चवनि था त 14,000 क्यूसेक असांखे तव्हां सस्टेनेबल सप्लाई ॾियो त पोइ इहो प्रोजेक्ट वायबल आहे। त इहे 14,000 किथां ईंदा पाणी जा माना। मतिलबु त वरी अञा ॿी हिकिड़ी बुख बेरोज़गारी अचंदी लोअर राइपरिन ते। लाज़मी ॻाल्हि आहे जो कमज़ोर आहिनि, आवाज़ हिते न आहे, पॉलिटिकली यतीमाई आहे, ऐं जेका असांजी एग्ज़िस्टिंग जेके आहिनि उहे हाणे कारोबारी सियासतदान थी विया आहिनि जेके बि विदाउट टेकिंग एनी नेम, चाहे उहे वॾियूं पार्टियूं आहिनि चाहे नंढियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि जा कारोबारी इंट्रस्ट आहिनि। हाणे उहे कारपोरेट्स आहिनि माना। ऐं ख़ौफ़ इहो आहे माना, असांखे ख़ौफ़ इहो आहे जेके बि सम्झनि था की ओचितो जेकॾहिं इहे तब्दीलियूं आयूं त उन में असांजे सिंधी माण्हू जो एग्ज़िस्टेंस छा थींदो। छो त असां हिन वक़्तु अंडर डिस्कशन आहियूं कोन, तमामु पॉलिटिकल आइसोलेशन में पहिरियों। हिन वक़्तु वन विंडो सिंध ऑपरेट पई थिए, फ़र्द वाहिद या वाहिद पार्टी जे हिसाब सां माना। इहो वॾो तमामु डेंजरस आहे मसइला। इन ते माना सॼी ख़ासि मीर साहब ॿी पार्टी छो कोन्हे? सरल पार्टियूं कंट्रोल फिनोमेना आहे। वो चली है रस्म के कोई न सर उठा के चले, ठीकु आहे। त उहो हिते जेको सिस्टम आहे उहो ईअं हले पियो न त पोइ जे सभिनी रियासत सभिनी जो सिर झुकियल आहे जेकॾहिं, त पोइ हीअ पार्टी आहे अहिड़ी हुजे न, ॿी ईंदी त बि त ओड़ी हूंदी न। सर असां वटि इहो आहे त असां चऊं था त का इल्हामी शइ ईंदी या का इहा एग्ज़िस्ट जेका करे पई इन मां ईंदी माण्हू में पैदा थींदी। मूं सवेल मिसाल ॾिनो त कॾहिं कंहिं माण्हू तसवुरु कयो हिकिड़ो नंढो क़दम मामा कदीर थो खणे जो इनविज़िबल आहे, केरु हुनखे रियासत बि कान थी पुछे, ऐं वरी उन सां को माना उन सॼी जर्नी में हले थी मारंग ऐं लीडर थी वञे सॼी दुनिया उनखे जेको आहे उनजा कहिड़ा वसीला आहिनि, कहिड़ी ऑर्गेनाइजेशन, देयर वाज़ नो ऑर्गेनाइज़ेशन, स्टिल का बि नंढो ऑर्गेनाइज़ेशन कान्हे, पर मास सपोर्ट आहे। असांजो माण्हू अञा ताईं बताल आहे या उनखे बताल रखियो वियो आहे, अञा ताईं रिसेप्टिव कोन्हे माना। हीअ जेके थियूरियूं खणी त वरी पब्लिक ॾांहुं वेंदो न, पर इहो कॾहिं कंहिं माण्हू सोचियो त कई जेको नीम क़बाइली निज़ाम आहे बलूचिस्तान जो, ऐं असां इहो सम्झंदासीं त इहो कलात ऐं जेको इहो मकरान वारो पासो इहे वेरी आइसोलेशन में इहो कुझु ई कोन्ह कंदा। हींअर सॼो तव्हांजो जेको आहे लीड पियो करे उहो इलाइक़ो जेको कॾहिं त पॉलिटिकल जाग्राफी में असांखे ख़बर ई कान हुई कोई लीड कंदो। मां खां सवेर इन करे इहा ॻाल्हि पुछी त सिंधी माण्हू बाशऊर आहिनि, उन्हनि जे अखियुनि अॻियां सरहद केपी ऐं बलोचिस्तान उहो ॿियो नमूने बिहेव थो करे, इवन पंजाब ॿिए नमूने बिहेव थो करे, कश्मीर ॿिए नमूने, बाशऊर सिंध काॾे वई आहे? बाशऊर सिंध खे बताल कयो वियो आहे। न पोइ बाशऊर त न हूंदी तॾहिं बताल थी हूंदी न, बताल थोरी थींदो। वात बंदि हुजे, अखियुनि ते पटी ॿधल हुजे, भले कननि ते बि तालो लॻियल हुजे, भले त पोइ भले केॾो बि शौर हुजे त बताल त थींदो न। बताल छो थिए? छा कंदो? पेर टंगूं हथ ॿाहूं सभु ॿधल हुजनि ऐं उहो डिस्कनेक्ट कयो वञे, डिसओरिएंट कयो वञे जो, त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे उहो फ़ैसिलो कोन मास ते त कोन थो अची सघे, ईंदो कंपल्शन आहिनि, ईंदो। रीज़न आहे, हुनजो रीज़न इहो आहे
त सिंध जेका आहे उहा कोस्ट आहे, समुंड जे किनारे ते, बलूचिस्तान समुंड जे किनारे ते। जेके बि क़ौमूं समुंड जे किनारे ते हूंदियूं आहिनि, इहे इंटरनेशनल जॾहिं चेस ते रांदि थींदी आहे त उन मंझि इहे शयूं जेके आहिनि से कंसीडरेबल हूंदियूं आहिनि। ख़ुदि असांजी हाणे जेका ईअं सम्झो स्टेट एक्टर्स आहिनि जेके, उहे ख़ुदि बि हाणे इहो कंदा त हिते माना उहो पंहिंजी उहा पॉलिसी चेंज कनि। हिते नेशनल डेमोक्रेसी खे जेको नौजवान आयो आहे न, उनखे स्पेस ॾियनि त उहो पॉज़िटिव अॻुवाणी करे। छो जेकॾहिं हाणे बंदि बधंदा त जेकॾहिं सिंध में जेकॾहिं का एब्रप्ट ईअं का चेंज थिए जंहिंजी बलूचिस्तान में आई त का कुवत कंट्रोल कान करे सघंदी उनखे। मां त चवां त हिकिड़े पासे था चओ त लाली पापनि ते था हलाइनि त सिंध जो शौर मूंखे नज़र नथो अचे। सभु निकिरंदो। मां त चवां बलूचिस्तान अॻिते वधी वियो, सिंध जो शौर मूंखे पोइते थो नज़र अचे। केपी पंजाब उहे अॻिते वधी विया, सिंध जो शौर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो पहिरें नंबर वारो बाशूर सूबो चोथों नंबर में नथो नज़र अचे, इहो आहे छा? असां ते ओतिरो दॿा जेतिरो हुननि ते पियो। ॿुधो हिकिड़ा हिनखे जंगी हालत में विधो पियो, 40,000 खां मथे माण्हू तव्हांजा कैजुअलिटीज़ थियूं KPK में। ठीकु आहे, बलूचिस्तान में जेके माण्हू गुम थिया आहिनि या इन सॼे दौर में जदोजहदनि में जेके आहिनि थिया आहिनि, इस्तेमालु थिया आहिनि या उहे शहादतूं थियूं आहिनि उन्हनि जूं, उहो बि हिकिड़ो वॾो तइदादु आहे। असां अञा उन तारीख़ जो उन जबर में माना जहिड़ा हू जबर मां निकिता आहिनि, उन असां अञा जबर खे ॾिठो ई कोन्हे। माना अञा असां जेको आहे सो रोमांसिस मां जा निकिरी हिते पहुता आहियूं परेशानी जे दौर में। अॼु खां 20 साल अॻे त असां वटि रोमांस हुआ, हाणे उहो रोमांस असांखां भुलिजी आहियूं। अञा हाणे अची पहुता आहियूं परेशानी जे दौर में। ऐं इहा ऑटोमेटिकली जेका हीअ चवंदो न कार्पोरेट फिनोमिना, ग्लोबल जेका आहे पुश आहे, तव्हां ॾिसो पिया सॼो उन सॼी में इहे ईंदा। इहे रिफ्लेक्शन सां तव्हांजो KPK जो रिफ्लेक्शन सिंध ते कोन ईंदो, तव्हांजो बलूचिस्तान जो रिफ्लेक्शन सिंध कोन ईंदो, ऑटोमेटिकली ईंदा। इन करे स्टेट खे या स्टेट जा जेके मैनेजर आहिनि उन्हनि खे हाणे सोचणो पवंदो त असां हाणे सिंधी मिडिल क्लास खे घस न ॾियूं तोखे पॉज़िटिव वे ते वञे ऐं तव्हांखे रस्तो ईंदी न केरु ॾियो। जेके मैनेजर्स आहिनि, स्टेट मैनेजर्स आहिनि, इस्टेब्लिशमेंट ई इस्टेब्लिश थी करे न, जेके रूल ऑफ जेको कंडक्ट आहे उहो मैनेज उहा थी करे। उहो था चवनि जिन खे बि रस्तो ॾिनो से ॻिचे पइजी आहे, वरी तव्हांखे ॾियनि रस्तो। फर्दनि जी ॻाल्हि कोन थो करियां मां पार्टी ऐं इन जनरल तव्हां जेका नई ग्रोइंग 4.5 करोड़ जी पॉपुलेशन आहे सिंध जी, जेकॾहिं तव्हां हुनखे स्पेस न ॾींदो ऐं उनखे तव्हां आइसोलेशन में रखंदा त उहा सुभाणे जेकॾहिं इन ट्रैक खे नेगेटिव ट्रैक ते वई हली त हिननि खां कंट्रोल कान थींदी। हीअ हुननि जी हाणे मजबूरी आहे। बंदि जेके ॿधियल आहिनि उन्हनि खे हाणे हू खोले त जीअं इहो धारा जेका आहे पॉज़िटिव में वञे ऐं सिंध जे माण्हुनि खे। ऐं इहो ई चवंदुसि त जेके ज़हन रखनि था, लोच रखनि था ऐं इहो सम्झनि था त को असांखे ईंदड़ नसुल लाइ का गस ठाहिणा आहिनि त उन्हनि खे इन ते बाक़ाइदे काउंसल करणु खपे, स्टडी करणु खपे ऐं हिन वक़्त जी नौजवाननि सां काउंसलिंग कनि। जीअं हाणे अमरला साईं ॿुधायो भई मूं जॾहिं नौजवाननि वटि वियुसि त उते मूंखे नयूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हींअर असां पंहिंजे दोस्तनि वटि वञूं था जेके पॉलिटिकली अवेयर हुआ ऐं वॾी कंट्रीब्यूशन उन्हनि जी रही आहे त उहो पहिरीं त सॼे छोकिरनि खे त चए थो त हिननि खे सम्झाई मारी ॻाल्हि सम्झनि कोन था। हू न खां जॾहिं पुछूं था त हू चवनि था साईं तव्हां जेको ख़बरूं पिया करियो उहे त असांजा मसइला ई कोन्हनि। असांजो मसइलो हींअर हीअ आहे, असांखे फैमिली मेकिंग करणी आहे, असांखे अॻिते पढ़ाइणो आहे, असांखे शहरनि में जेके मसइला मामलानि खे फेस करिणो आहे। हाणे इहो जेको तज़ाद आहे ॿिनि नसलुनि जे विच में, असांखे नौजवान न वञिणो पवंदो, उन खां पुछणो पवंदो। जेके माण्हू शऊर रखनि था उहो पाण में मथो जोड़े वेहनि ऐं स्टेट ऐं जेके मैनेजर्स आहिनि उन्हनि खे हाणे सिंधी माण्हुनि खे घस ॾियणो पवंदो। जे न ॾियणो पवंदो त तारीख़ में वॾो ख़ुदि तव्हांजा मैनेजर्स पछताईंदा। इस्टेब्लिशमेंट्स लाइ सिंधी माण्हू उहे उन्हनि सां ॻाल्हाइनि या उन्हनि जो इंतज़ारु कनि? छो इंतज़ारु कनि? ॻाल्हाइनि। जेकॾहिं हू ॻाल्हाइणु घुरनि था न, जेकॾहिं त थींदी कान्हे पॉलिटिक्स में।
अदा ॻाल्हि ॿुधो न, इस्टेब्लिशमेंट बि उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहे जिन जे हथ में का शइ हूंदी आहे। ठीकु आहे, हथे ख़ाली माण्हुनि सां कोई कोन ॻाल्हाईंदो। उहा त हिते पीपल्स पार्टी सां ॻाल्हाए सघे थी। इन ते ई इन नुक़्ते ते मां अचण वारो हुउमि जेको तव्हां अॻु में चई विया आहियो हा त इहा वन विंडो पॉलिटिक्स सिंध में छो थी थिए पई। हा हितां था शुरू कयूं। वन विंडो पॉलिटिक्स इहो थी थिए त असांजा जेके क़ौम परस्त तरक़ी पसंदि उहे शाम ग़रीबां पढ़ण में पूरा आहिनि, अल्टरनेट पैदा न करे सघिया आहिनि। जॾहिं बि तव्हां आम माण्हू वटि वञो त उहो तव्हां खां इहो ई सुवाल थो करे त दादा तव्हां ॻाल्हि त सही कई, पर मुतबादिल कीअं थो थिए पियो, मुतबादिल नथा बणिजनि था। इन जे करे हीअ वन विंडो जेका पॉलिटिक्स आहे न उहा थी हले पई। इन खे ई जेको आहे इन खे ई मुंहुं ॾियण जे लाइ तव्हांखे जेको आहे नए सिर पंहिंजो रिव्यू करिणो पवंदो। मां रिव्यू लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां पियो, पॉलिटिकल रिव्यू करिणो पवंदो। शेख साहब रिव्यू लाइ इदारा हूंदा आहिनि न, सर मां उहे किथे? मुंहिंजा साईं मां अॻु में चई आयो आहियां न, तव्हां ॾिसो त मां चई आयो आहियां न न तव्हां चई आया आहियो हा। त इदारा साज़ी जी त सदी आहे, हिन में हीउ थींदो हीउ थींदो हीउ थींदो, पर मां हीउ थो चवां त इहे इदारा केरु ठाहींदो? तव्हांजो जेको फिलासफ़र हिकु बि कोन्हे, तव्हांजो साइंटिस्ट हिकु बि कोन्हे, तव्हांजूं यूनिवर्सिटियूं पूरी थी वियूं, तव्हांजूं यूनिवर्सिटियूं कॉलेज थी विया, कॉलेज स्कूल थी विया, स्कूल गोस्ट थी विया। सूरताल त इहा आहे न, सचाई त इहा आहे न। हाणे मूंखे तव्हां इदारनि जो इहा त वरी अगेन हिकिड़ी थ्योरी आहे न, इहो त हिकिड़ो फ़िक्र थी सघे थो। साईं इदारा ठाहियो, इदारनि में बहस कयो, उन बहस जे नतीजे में जेका जजनि जी सलाह बीहे उन सां अॻिते वधो, ईअं थींदो न। मां त चवां उहे इदारा ठाहिण वारा माण्हू किथे आहिनि? उहे असांखे पाण ई पैदा करणा पवंदा पैदा कया साईं। हुन में जीअं मां बार बार थो चवां त मां थोरो फैक्टर में आहियां, पर मुंहिंजी ज़िमेवारी आहे त मां उहो तकरीरूं न कयां, मां हुन में हिसो वठां। इदारा ईअं पैदा थींदा आहिनि, इदारा घर वेठे पैदा कोन थींदा, घर में त कुझु कोन, घर वेठे पैदा न थींदा आहिनि। हीउ जेको ॿियो मां पंहिंजे हिन में ॻाल्हि ॿोल में चई आहियां त हीउ पॉलिटिकल गैप पियो हिकिड़ो पैदा थिए। उन गैप खे जेको आहे सो मारनि बि फिल न करे सघंदी, जेतिरी कनी या पई जेका आहे से किथे न किथे दम उते तव्हांखे गैप जेको फिल कंदी उहा का पॉलिटिकल पार्टी कंदी, पॉलिटिकल महाज़ कंदो। छो त मारनि जे बारे में मुंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हायो, मुस्लमान हो सही था वञनि, पर हुननि वटि उहो कहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं प्लेटफॉर्म सां सुभाणे हुननि खे हू वॾक चवनि था अचो त ॻाल्हायूं त कोन्हे। माना यू हैव अ पॉलिटिकल पार्टी। माना ईअं ज़मीनी ॻाल्हि थो पुछां तव्हां खां, जे महारंग वारा पॉलिटिकल पार्टी ठाहिनि त उहो स्टफ आहे न, उहो बि मां कोन्हे। तमामु वेझो ॾिठो आहे। अच्छा, त पॉलिटिकली शयूं मिडिल क्लास जे मार्फत ई अॻिते वधणियूं आहिनि, ठीकु आहे? बिल्कुलु मिडिल क्लास ब्रेड ऐं बटर में दफ़न थियल आहे, निकिरंदो। पॉलिटिकल पार्टियूं आहिनि कोन। अवां खे उमेदु आहे ॿिन्ही साहबनि खे त इहो निकिरंदो। नंढो मिसाल ॾियां, अयूब खान ते इलेक्शन कराई लीडरशिप का, सेंट्रल लीडरशिप का कंपोनेंट्स हुआ तो सब विया फातिमा जना वटि, तूं सियासत कर। हुनखे त आइसोलेशन में रखियऊं फातिमा जना, ऐं शी वॉज नॉट विलिंग। पर पोइ सभई जॾहिं गॾिजी विया, लेफ्ट जा, नेशनलिस्ट हुआ, जेके बि मतिलबु आवाम खे रिप्रेज़ेंट तूं कयूं पई, उहे सभिनी उहो कंपेल कयो फातिमा खे त तूं हाणे अचु। माना इहो कंपेल कंहिं कयो जेके ईअं मशरूम ते लीडरशिप पंहिंजे पंहिंजे पैकेट्स में वेठी हुई, बंगला वना जेका मशरक़ी पाकिस्तान में या हिते, उन सभई बलोच हुआ, सभु विया ऐं ईअं इलेक्शन थी मस। पोइ उन इलेक्शन खे रुकावट विधी, छो त हमेशह जेको आहे मैनेजर्स आहिनि उहे रुकावटूं विझनि था, उहे विधी त पोइ उन्हनि जो डाउनफॉल आयो। वरी उहा शइ वरी साॻुणी फार्मूला ते उहो कमु हलाइनि था त ईअं हिते ई थींदी। तव्हां चओ था जेको हींअर मुंदल शइ आहे, इहा अञा ताईं हुननि खे मतिलबु थोरो घणो हितां हुतां पोइ NGOs जे थ्रू या थोरो रिलीफ मिले पियो। इहो घणो वक़्तु हलंदो कोन, जेकॾहिं हीअ गस न कढंदा ऐं अहिड़ो को न ॾींदा त सिंध में तमामु तेज़ी सां जेका आहे नौजवान जेको अचे पियो उहो ॾाढे पंहिंजे परेशानी में, उहो पहिरीं इनफ़रादी आहे, पोइ हमेशह उहा पंहिंजो रुख वठंदी ऐं इज्तमाही तरफ़ ईंदी, उहो ख़ुदि ब ख़ुदि लीडर्स जी तलाश कंदी। मिसाल असां भले लीडरनि जी खोट कान हुई,
मुमताज़ भुट्टो साहिबु आयो अल्टरनेट में आयो, पलीजो साहिबु आयो अल्टरनेट में आयो, साईं जी एम सैद अल्टरनेट में आयो, या हींअर नौजवान आहिनि डॉक्टर कादर मगज़ी आहे, अयाज़ आहे, साईं जलाल महमूद शाहवर आहे, साईं ज़ैन शाहवर आहे, हीअ कनि पिया पर माण्हू रिसेप्टिव कोन्हे। माण्हू ईंदा न पोइ छो त असां त प्रैक्टिकली आऊं त पॉलिटिक्स करियां थो, इलेक्शन पॉलिटिक्स करियां थो, त आऊं सुवालु पुछंदो आहियां अक्सर माण्हुनि खां त बाबा हीअ जेके भला हेतिरा झंडा खयों हलनि पिया त उहो मुख़्तलिफ़ उज़र ॾींदा आहिनि, साईं हू हीअं आहे पोइ हीअं आहे। मुंहिंजी यादि हेतिरा त बि जेके MNA MP चूंडे मोकिलियो था भला उहे सभु खे धोतल छा? भला इन्हनि 3 या 4 पार्टियूं आहिनि, इन्हनि भला रस्तनि ते गुड़ पिया कनि त भला इन्हनि मां कंहिंखे अंदरि को हाउस में मोकिले छॾियो त भला उते बिहेव छा थो करे त कम अज़ कम को घस जुड़ी पए। तो मुंहिंजो चवण जो इहो ई आहे, मूंखे हिन में ईमान पए जेका हाणे इहे इन खां सवाइ मटीरियली का ॿी वे आउट कोन्हे कंदो ख़ुदि ब ख़ुदि या इहो जेको उभार आहे दबाव जो उहो मजबूर कंदो, इंटरनेशनल हालतूं मजबूर कंदियूं त घस ॾियनि, जेकर न घस ॾींदा त पोइ क्रूड वे ठहंदो, पोइ उहो उनजी फॉर्मेशन या कंहिं सम्झो त इमाम ख़ुमैनी ईंदो, कंहिं कोन्हे सम्झो। सॼी दुनिया उते स्टेटस को हो, सभु जेके इंटरनेशनल एक्टर्स हुआ उन्हनि सभिनी जी आशीर्वाद सां शहनशाह वेठो हो ऐं पोइ इनकलाब अची वियो। त इहे कॾहिं कॾहिं शयूं ईअं हूंदियूं आहिनि जो माण्हू प्रेशर अवाम मां ठहंदो आहे ऐं उहो नेठो घस जोड़ींदो। कोशिशि करणु ज़रूरी आहे। जीअं अमान सां ॻाल्हि करे थो त मां असां माण्हू इंटरेक्शन कयूं नौजवाननि सां, बब्तू जा तव्हांजा मसइला छा आहिनि, इन्हनि खे कीअं ॾिसो, हुननि खां सुवालु पुछो। ऐं सिंध जा जेके बि हींअर वक़्तु मिडिल क्लास वाट्सएवर जेका आहे, ख़ामोश आहे, कावड़ में आहे, इहा वेहे इहा कम्यूनिकेट करे नौजवाननि सां ऐं उन्हनि खे कम अज़ कम को प्लेटफॉर्म अहिड़ो ई जोड़े ॾिए, माना जेका थोरो चेंज हुजे, जेका हिकिड़ी आम स्टेटस को पॉलिटिक्स आहे, जेका कॉर्पोरेट पॉलिटिक्स चऊं था त इंटरप्रीनियर थी विया आहिनि, सभु को दुकान नंढा वॾा दुकान, उहो दुकान मां खां वरी को चङी का शइ वेहीकल डेवलप थिए, माना थींदी ज़रूरु। इहो ई पॉलिटिकल वर्कर जनाब एडवोकेट अमानुल्लाह शेख साहब ऐं जनाब डॉक्टर मीर अमानुल्लाह टालपुर साहब, हिननि ॿिन्ही जूं ॻाल्हियूं लॻभॻि साॻियूं आहिनि। हिननि ॿिन्ही खे उमेदु आहे ऐं उमेद सां मौजूदु जेके माण्हू आहिनि उहे रस्तो हिकिड़ो ई था ॾियनि त नौजवाननि सां ॻाल्हाइणो पवंदो। ॿियो रस्तो ई था ॾियनि त कंहिं बि मुतबादिल थियण लाइ असांखे मुतबादिल जेके थियण जा अख़लाक आहिनि उहे सभु धारणा पवंदा। टी ॻाल्हि हीअ आहे त हिकिड़ो वॾो छाल ईंदो जेको कॾहिं कॾहिं हालतूं फातिमा जिना जी सूरत में ॾींदियूं आहिनि ऐं अयूब ख़ान जी आमदत खे वॾे में वॾो डेंट हणी ऐं हिकिड़ो रस्तो खुलियो। हुन रस्ते खां पोइ पॉलिटिकल क़ुवतुनि खे अयूब ख़ान ऐं पॉलिटिकल क़ुवतुनि जे विच में हिकिड़ी लकीर कढण जो हौसलो बि मिलियो ऐं सियासत करण जो फ़ैसिलो बि उन्हनि कयो। हीअ ॿई दानिश्वर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त पॉलिटिकली सान्याबंद जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो नुक़सानु सियासी तौरु मिलियल सरकारी नौकरियुनि कयो आहे ऐं जे सरकारी नौकरियूं इहे न हुजनि हालांकि हिननि पंहिंजे पंहिंजे वक़्त में इहे मुतालबा कया आहिनि त सिंधियुनि खे नौकरियूं ॾियो ऐं जॾहिं सिंधियुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि त उन्हनि नौकरियुनि खे हिकिड़े टाइम ते असां पंहिंजे लाइ रुकावटूं बि सम्झूं था। हिकिड़ा गॾु विचड़ मामला आहिनि, मुंझल मामला आहिनि ऐं जीअं सिंध मुंझल आहे। मिसाल डॉक्टर मीर अमानुल्लाह साहब थो चए त जॾहिं बलूचिस्तान वटि कुझु बि कोन हो, सभु कुझु सरदारनि जे हथ में हो, त मामा कदीर जेको पंधु कयो उन पंध जेके रंध ठाहिया, जेके रस्ता ठाहिया, उन में कई माण्हू अॻिते निकिता। हिकिड़ो ख़्यालु अमानुल्लाह शेख साहब जो हीअ आहे त मां जॾहिं नौजवाननि सां ॻाल्हायां थो त नौजवान पहिरियां इनकारी ॻाल्हि थिए थी त पोइ इकरारी था थी वञनि। इन करे माण्हुनि सां जिते किथे मिलणो पवंदो ऐं मुसलसिल मिलणो पवंदो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त सिंधी माण्हुनि ॻाल्हाइणु छॾे ॾिनो आहे, हिक ॿिए सां ॻाल्हाए ऐं जीअं शाह लतीफ़ चयो त पाणी न आहे परूर,
कीअं राति वेहा में गुज़री त पाड़े वारे जी इहा त ख़बर हुजे त उनजी राति कीअं थी गुज़रे, उहो मानी बि खाए थो या न, उनखे सूर केतिरा आहिनि, सुख केतिरा आहिनि। इन करे अचूं त शुरू कयो, पहिरियां दर खड़काए पाड़े वारे खां पुछो त तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। शायदि पाड़नि मां, मालनि मां, ॻोठनि मां, शहरनि मां, सॼे सूबे सॼे मुल्क में हिकिड़ो नओं रस्तो खुली पए। वीटी टीवी जे प्रोग्राम रूबरू में असां हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे, ॿ हिकिड़ा अमानुल्ला जेके आहिनि असां फासाया आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त ॿिया बि असांखे अमानुल्ला मिलिया, ॿिया बि पॉलिटिकल वर्कर मिलिया, अकेला मिलिया, गॾु मिलिया, कोशिशि कंदासीं त 2, 3, 4, 5 गॾु विहारींदासीं त जीअं असां बहस करे हिक ॿिए खां पुछूं बि, सम्झूं बि ऐं हिक ॿिए खे सम्झाए सघूं। लीडर टीवी ॾिसण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी ऐं अव्हां ॿिन्ही महिमाननि जी वॾी महिरबानी।